अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जे करम सां ही मासूम ॿारड़ो जेको ना ॻाल्हाए सघे थो ना ॿुधी सघे थो, 5 ॾींहं अॻु बी सेक्शन थाणे सां मिलियो, जेके ज़ुलेखा फाउंडेशन चेयरपर्सन अदी रज़ा सेतो फाउंडेशन में प्रवेश करे रही हुई ऐं सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़बर रखण खां पोइ संदसि वारिस मिली आहे, जंहिंजो चाचो बी सेक्शन थाणे ते पहुची, जंहिं ॿुधायो त असां 5 मुसलसल हिन जी ॻोल्हा करे रहिया हुआसीं ऐं हीअ असांखे फेसबुक तां ख़बर पई त हीउ नंढिड़ो टंडेमोन खाने में आहे, जंहिंजी इतला असां पिंजारी थाणे ते ॾिनी। असां पिंजारी थाणे जी हद में रहूं था ऐं जंहिंजी इतला ASI रहीम बख़्श जंहिं मूंखे फ़ोन कई ऐं अॼु हुनजो चाचो पहुची हिन मासूम ॿारड़े खे पाण सां गॾु वठी वियो, जॾहिं मासूम ॿारड़े जो भाउ जेको पूर्ण गुंगो आहे, उहो ॿुधी नथो सघे न ॻाल्हाए सघे थो, त हुन जीअं भाउ खे ॾिठो उन मोहबत ॾिसण जहिड़ा मंज़र हुआ ऐं जंहिं महिल नंढिड़ो अदी रज़ा जी मोहबत में वञी न रहियो हो त हुन नंढिड़े जी रड़ियूं ऐं भाउ लाइ तड़प हिकिड़ी ॾिसी अखियुनि मां लुक भरिजी आया त ॿाहिरि एतिरा मासूम थी करे एतिरी मोहबत। ऐं जॾहिं त हिन चाचे जो वधीक चवणो हो त मुंहिंजो भाउ जेको आहे मोहम्मद हसन मक्सी, जेको दरवेश क़िस्म जो आहे, गॾा गाॾी हलाए पंहिंजो पोरियो कंदो आहे, नंढिड़ो हुन सां गॾु निकितो ऐं हुते माना गुम थी वियो ऐं हुनखां मुसलसल असां लतीफ़ाबाद थाणा हैदराबाद थाणा असांखे अल्हम्दुलिल्लाह ऐं ॾाढियूं दुआना अदी रज़ा खे मूंखे ॾिनियूं ऐं बी सेक्शन थाणे जी लिख पढ़ करण खां पोइ मुंहिंजे चाचे जे हवाले नंढिड़ो कयो वियो, पर उहो लंबो तम हिकिड़ो ॾुखाईंदो हो ॿिनि भाइरनि जी मोहबत। जेको नंढिड़ो भाउ जेको हुनखे छॾे न ऐं वॾो भाउ जंहिंजो नालो शाहनवाज़ मिलियो ऐं जंहिं वञण लाइ तयारु हो न अदी रज़ा में हथु कढण लाइ तयारु हो, पर भाउ जी नंढे जी ॾिसी असांजे पाण दिलि में भरिजी विया। भई रज़ा खां पुछूं था हुनजो छा चवणु आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो अॼु नंढड़े माइट मिली विया ऐं इहे सोशल मीडिया जी महिरबानी आहिनि। सोशल मीडिया जे करे अॼु ॾिसो केतिरो परे हैदराबाद खां टंडोमन खां ताईं फुरतान ऐं नंढड़ो मासूम दरवेश गूंगो न ॿुधी सघे न ॻाल्हाए सघे। ऐं असांजी सोशल मीडिया जी अहिड़ी ताक़त आहे जंहिंखे इस्तेमालु सुठे नमूने कयो वञे। ॾिसो असां असेंबलियुनि ताईं आवाज़ु सोशल मीडिया ताईं पहुचे थो, DIG IG ऐं जेके आला ऑफिसरनि ताईं आवाज़ु सोशल मीडिया तक पहुचे। सोशल मीडिया उहा ताक़त आहे, हर घड़ी माण्हुनि खे इंसाफ़ मिले थो, त मूंखे फ़ख़्रु आहे सोशल मीडिया ते ऐं असांजे प्रेस क्लब टंडोमन खां मुंहिंजे भाइरनि ते मूंखे ख़ुशी आहे, फ़ख़्रु आहे जो हुननि मूंखे साथ ॾिनो, मुंहिंजो आवाज़ु मीडिया ताईं आंदो ऐं पोस्टूं हलायूं, न्यूज़ हलियूं, अख़बारुनि में आयो, जीअं नंढड़े माइट न्यूज़ ज़रिए ते असां टंडोमन खां थाणे बी सेक्शन थाणे ते पहुता आहिनि ऐं असांखे नंढड़ो थाणे बी सेक्शन तां मिलियो हो जेको 4-5 ॾींहं मूं पाण वटि रखियो ऐं ॼण त एॾो ॾुखियो आहे, नंढड़े जी दिलि थी वई असां सां। पर तव्हां ख़ुदि वीडियो में ॾिसो त नंढड़ो पाण माइटनि ॾे वञणु कोन थो चाहे। इहा हूंदी आहे इंसानियत ऐं इहा हूंदी आहे मोहबत। ॿारु हिंदू हुजे या मुस्लमान हुजे, नंढड़ो ॿारु ऐं हिकिड़ो गूंगो ऐं दरवेश केतिरो असांखे प्यार सां रखियो आहे, जेको अॼु पंहिंजे माइटनि खे बि सुञाणे पवंदो। त मुंहिंजो हुन माइटनि खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे अहिड़नि मासूमनि ॿारनि जो एहतियात रखो, उन्हनि ॿारनि जो ख़्यालु रखो, जीअं ॿार पाण खां अलॻि न कयो, ॿार पाण खां परे न कयो, जीअं ॿार विछड़ी वञनि ऐं सुभाणे ॿार बि वीचारो परेशान, माइट बि परेशान था थियनि। किथे इंसानियत आहे किथे कोन्हे। असांजे टंडोमन खां शइ शुक्र आहे जो असां नंढड़ो ॿारु पोइ सही सलामत आहे ऐं अॼु असां पंहिंजे माइटनि खे ॾियूं पिया तॾहिं सही सलामत ॾियूं पिया। काफ़ी अहिड़ा जानवर आहिनि, माण्हू थोरी खां इंसानियत ख़तमु थी वई, माण्हू जेके पंहिंजे बचनि खे कुहनि पिया, पंहिंजे बचनि खे कुई दरिया में उछलनि था, त हू वरी ॿियनि जे ॿारनि जी कहिड़ो ख़्यालु रखंदो। त माइटनि खे रिक्वेस्ट आहे महिरबानी करे हद खां वधीक पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जी एहतियात कयो, जेको माउ खां बचो न विछड़े, पंहिंजे माउ तां छा थो गुज़रे।